बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। कलोड़नि जो दौरु जेको 1718 खां वठी 1782 ईस्वी ताईं रहियो, ही मुग़लनि जी ॾिनल ताक़त जे वसीले मतिलबु जागीर अता कयल हुई मियां आदम शाह कलोड़ खे। आदम शाह कलोड़ जेको जंहिंखे चाणक्य में जेका इहा थी जागीर अता थी कई उन्हनि मुग़लनि, उन खां बाद में उन्हनि जो पहिरों जेको हुक्मरान हो मियां यार मोहम्मद कलोड़, जंहिं शाह इनायत शहीद जे सिर जो सौदो कयो ऐं कलोड़ा दौर जो पहिरियों हुक्मरान बणियो। कलोड़नि जी जेका हुकूमत हुई उहा 64 साल हली, पर उन जे करे सिंध खे केतिरा ई भेरा रत जो रेज ॾिनो। छाजाए कारण त जॾहिं सिंध ते तुर्खाननि अरगुणनि खां बाद में मतिलबु जॾहिं हमला थींदा त उहे ठठे शहर खे तक़रीबन पंहिंजो हदफ़ कंदा। उते सिंध जो तमामु ठठो अदब जो ऐं सियासत जो मर्कज़ रहियो आहे उते। उन्हीअ करे उन खां बाद 1739 ईस्वी में नादिर शाह सिंध ते हमलो कयो, शिकारपुर ऐं सखर खे कंधार सां मिलाए छॾियो ऐं सॼो इल्मु व अदब ईरान खणाए वियो। हिन दौर में सिंधी अदब ते तरक़ी कई, पर फारसी जो बि ओतिरो ई असरु रहियो। छाजे करे त मुग़लनि जी हिन जे करे असर रसूख़ जे करे, उन्हनि जी गवर्नमेंट जे करे, ऐं हिन दौर में केतिरा ई अज़ीम शान शाइर ऐं आलिम पैदा थिया, जंहिंमें साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहिनि। हिन दौर जो जेको जाइज़ो वठण लाइ हिन दौर खे असां 3 हिसनि में विरायो आहे: हिकु मज़हबी शाइरी, ॿी सूफ़ियाना शाइरी ऐं टियों नयूं सिंफ़ूं। मज़हबी शाइरी जे हिसाब सां जेको इल्मु अदब जी ॻाल्हि कईसीं त सियासत ऐं मज़हब जे हवाले खां मर्कज़ रहियो। हिन शहर में केतिरा ई मदरसा क़ाइमु हुआ, जिन में दीनी दर्स सिंधीअ में ॾिनो वेंदो हो। उन दौर में सिंधी नसर जी बाक़ाइदा रवाज न हो, तंहिं करे उहे किताब अलिफ अशबा जे हिसाब सां लिखिया वेंदा हुआ। उन्हनि जो काफ़ियो मिलाए नज़म जी सूरत में लिखिया वेंदा हुआ। उन वक़्तु त जीअं सिंधी सूरत ख़त अञा इजाद न थी, पर उते उहे अरबी जेके किताब हो जेके बि लिखिया विया आहिनि उहे अरबी रस्मुल ख़त में लिखिया विया। उन नज़मनि खे कुतुब चयो वेंदो आहे। उन सां गॾु हिननि नज़मनि खे सिंधी जे नाले सां बि सॾियो वियो आहे। हिन दौर जा मज़हबी शाइर, हिन दौर जा जेके मज़हबी शाइर आहिनि उन्हनि में मखदूम अबुल हसन ठठवी आहे, जंहिं मिसाल अरबी रस्मुल ख़त में इज़ाफ़ो करे सिंधी रस्मुल ख़त तयारु कई, जंहिंखे अबुल हसन जी सिंधी बि चयो वञे थो। सिंधी किताब संदसि किताब मुक़दमुल सलवात, जंहिं में निमाज़ जे बारे में सम्झायल आहे। उन जे हिसाब सां कुझु निमाज़ जे बारे में तफ़सील सां इहो उन जा फ़र्ज़ ऐं उन जे हिसाब सां जेके बि उन जे बारे में सम्झायो वियो आहे। उन खां बाद आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी उहो बि पंहिंजे दीनी तालीम ठठे में हासिलु कई ऐं पंहिंजे तालीम जो जेको मर्कज़ आहे सो बि ठठे ई शहर खे कयो। मखदूम साहब पंहिंजे वक़्त जो वॾो आलिम थी गुज़रियो आहे। हिन केतिरा ई किताब 150 खनि किताब लिखिया आहिनि, तंहिंमें फ़राइज़ुल इस्लाम, राहतुल मोमिनीन, ज़ादुल फ़क़ीर मशहूरु आहे। उन खां बाद मखदूम ज़ियाउद्दीन मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जो शागिर्दु हो। अलिफ अशबा जे मुताबिक़ किताब लिखिया, जिन में इस्लाम जूं ॻाल्हियूं सम्झायल हुयूं। उन्हनि किताबनि खे मखदूम ज़ियाउद्दीन जी सिंधी में चयो वञे थो। सूफ़ियाना शाइरी, हूअं त कलोड़नि जे दौर में सूफ़ियाना शाइरी तमामु आला दर्जे जी कई हुई। हिन दौर में जेकॾहिं सूफ़ियाना शाइरी जो दौरु चइजे त बि वधाउ न थींदो। तमामु वॾा वॾा सूफ़ी शाइर पैदा थिया, जिन तमामु वसी जामे ऐं लाज़वाल कलाम ॾिनो। सूफ़ी शाइर घणो करे बेत में शाइरी कई। उन खां अलावा वाईअ खे बि तसव्वुफ़ जे नुक़्तनि खे सम्झाइण लाइ इस्तेमालु कयो वियो आहे। हिन दौर में कुझु मुखिया सूफ़ी शाइरनि जा नाला ॾिजनि था, तंहिंमें सूफ़ी शाह इनायत रिज़वी, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारीअ वारो रोहिल फ़क़ीर, मखदूम अब्दुर्रहीम गुरैड़ी फ़क़ीर, साहब रिनो फारूकी, मदन भगत, तमिर फ़क़ीर। इहे हिन दौर जा काफ़ी
आला पाए जा शाइर हिन दौर में जेके नयूं सिंफ़ूं आयूं इन्हनि सिंफ़ुनि खे अॻिते हली हिक हिक खे बयानु कबो उनखे बाक़ाइदे उन तारीख़ जे हिसाब सां, पर उहो जेके उन्हनि जे हिसाब सां चङी तरह उन्हनि जो जाइज़ो वठिबो, उन्हनि जा नवां शाइर कहिड़ा आहिनि, ॿियनि दौरनि में कहिड़ा कहिड़ा पैदा थिया उन्हनि जो बि हिकु मुतालियो अलॻि अलॻि हिसाब सां विझिबो। तंहिंमें हिन दौर जूं जेके नयूं सिंफ़ूं आहिनि काफ़ी वाई, सिंगार, मौलूद, मदाह, मनाजात, मुनाकबात, मौजज़ा ऐं गज़ल आहे। हिन दौर में बाकमाल शाइर जेको पैदा थिया उन्हनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। हिन दौर में सिंधी अदब खे सुनहरी दौर चयो वञे त सुमरनि जो जेको आहे बुनियादी दौर ऐं तकमील जेका थी उहा जे दौर में थी समन जे दौर में थी। उन खां बाद में जेका वरी जेका अलिफ इशबा मुताबिक़ किताब लिखिया विया उन्हनि में तक़रीबन अलिफ इशबा जे मुताबिक़ किताब लिखिया विया। मखदूम अबुल हसन सिंधी सुरख़त तैयारु कई। सिंधी अरूज़ी शाइरी जो बुनियादु हिन दौर में पियो ऐं हिन दौर में गज़ल जी शुरूआति बि थी चुकी। थैंक यू।